अगूणे एमएनए वन यूनिट तोड़े एमआरडी तहरीक जे सरगर्म किरदार मरहूम नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर जे रूह खे सवाब पहुचाइण ख़ातिर कराची में तज़ियती मेड़ा कोई क़ुरान खानी कराई वई। कराची जे डिफेंस में नवाब गनी टालपुर पारां पंहिंजी रहाशगाह ते क़ुरान खानी दुआ ऐं रोज़ा कुशाई जी तकरीब रखी वई। मरहूम नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर जे रूह खे ईसाले सवाब ख़ातिर रखियल तकरीब में पीपी अॻवान सईद खुर्शीद शाह, आगा सिराज दुरानी, अगूणे सीनियर सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान शरीयत कोर्ट आगा मोहम्मद रफीक, एडिशनल आईजी कराची जावेद आलम ओढो, अगूणे मेयर कराची वसीम अख्तर, पीपीएमएनए एजाज बुगियो, मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई, काजी असद आबिद, मलक असद सिकंदर, अगूणे चीफ सेक्रेटरी फजुल्ला, अगूणे चीफ सेक्रेटरी सिंध मोहम्मद असलम संजरानी, नवाब यूसुफ टालपुर जे पुट नवाब तैमूर टालपुर, नवाब गनी टालपुर, नवाब मुज़फ़र टालपुर, मुश्ताक अली टालपुर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते मेहरान टीवी सां वीचार वंडींदे पीपी अॻवान आगा सिराज दुरानी, अगूणे सीनियर सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी ऐं ॿियनि चयो त सिंध हिकु आवाज़ खां महरूम थी वई। नवाब यूसुफ टालपुर जो ख़ाल पूरो करण मुश्किल आहे, उन जो विछोड़ सिंध जो वॾो नुक़सान आहे। नवाब यूसुफ साहब टालपुर साहब, he was a great personality of Sindh, खानदानी माण्हू हो, पुराणो पॉलिटिकल पर्सनैलिटी हुई, नेशनलिस्ट भी हो ऐं असांजे वॾनि सां इलाही वेझो पुराणो रस्तो हूंदो मुंहिंजे वालिद साहब सां। असां सां बि हमेशह हुन जेको बर्ताव रखियो ॾाढो सुठे नमूने सां बर्ताव रखियईं ऐं कॾहिं फील करण न ॾिनई त एज जो जेको फ़र्क़ु हुयो, पर हमेशह असांखे गाइडलाइन ॾींदो हो। अलाह साईं हुनखे जन्नत नसीब कंदो ऐं पोयनि खे हिमत ॾींदो त दे फॉलो हिज ट्रेडिशन्स। शायदि जे चंद ट्रेडिशनल माण्हू हुया जेके उन एज में सर्वाइव कनि पिया। ताज़ियती मेड़ाके में शिरकत कंदड़ शख्सियतुनि जो चवणु हो त मरहूम नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर जी सियासत तोड़े सिंध लाइ कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। घणी दर दुआ आहे त अलाह खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए।